नाज़रीन, पिराले में फिदा हुसैन खोरखानी के कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसन पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था न्याज़ सोलंकीअ जी रिपोर्ट। पिरालो भरिसां कोट दरिया खान बलोच में 4 ॾींहं अॻु में फिदा हुसैन कोरकानी बलोच जे क़त्ल जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ वारसनि जो पिरालो पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। पर उनखे 3 साल कोई इंसाफ़ न मिलियो आहे। उन खां पोइ बि मुंहिंजो चाचो वॾे नंढे ॾुकियो आहे, पिराले पुलिस ॾे वियो आहे। उन ॻाल्हि जी मां शायदि आहियां, पिराले पुलिस ॾे वियो आहे, पिराले वॾे नंढे वियो आहे, पर पिराले जी पुलिस वेही करे साम्हूं चांहियूं पीए थी, मानियूं खाए थी। कल्ह मां 12 बजे 1 बजे वई आहियां, तव्हांजी पिराले जी पुलिस वेही करे चांहियूं पीए पी, मानियूं पी खाए। असां विया आहियूं त सख़्त अधु कलाक में असां घर ड्राईंदासीं। FIR कटिजी वई आहे, उन खां पोइ बि असांजे लाइ कोई इंसाफ़ न थियो आहे। हुसैन बलोच जी मुंहिंजे पीउ सां नाजाइज़ी करे मुंहिंजी पीउ जी परपुट अची वार करे मुंहिंजे पीउ खे मारे विया। मां हुनजी धीउ आहियां ज़किया, ठीकु आहे। उन छोकिरी खईं मुंहिंजे भाउ मोहम्मद असलम जी भाइटी इरशाद जी धीअ उल्फत नाले सां। उनजे करे जाकू लॻो 3 साल थी विया। मुंहिंजो पीउ हिक जी दर ते फ़ैसिले खां वियो 3 साल, हाणे बि हींअर फ़ैसिले खां आयल हुयो। हिक जी दर ते हिक इलाज कंदो वठे पियो, कोई असांजे अॻियूं न थिए पियो। मुंहिंजे पीउ खे मारे विया 4 तारीख़ ते चेलम ते। उनजे लाइ असांखे इंसाफ़ खपे थी पई। अब्बा मुंहिंजो पुटु क़त्ल करे विया। अब्बा मां किन को माज़ूर मुंहिंजो पुटु मारे विया। अब्बा इंसाफ़ करे, अब्बा मुंहिंजो इंसाफ़ करे ॾे। असां मारे विया, गोलियूं हणी विया। अरशाद, दोदो खान, उन वकास, मुज़मिल, इहो जेको कुझु कराए थो उहो ज़ाहिद कराए थो असां सां। सरेआम उहे घुमनि था। असलम, ज़ाहिद, सरेआम उहे घुमनि था। बानो, सरेआम इहे घुमनि था। पुलिस वेठो आहे 3 ॾींहं, बसि उन्हनि जे घर जो सेफ्टी थो करे। सामान बि कढी उन्हनि जे घर ताईं पहुचाए थो। जेकी सामान पाण कढी विया आहिनि, वरी इल्ज़ाम बि असां ते हणनि था। असां कढी विया, जवाबदार बि नथो पकड़े। अॼु ताईं कुझु बि न थियो आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे। उन मौक़े ते एहतिजाज करण जा वीचार हुया त जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। DIG सखर SSP खिरप खे अपील आहे त फौरन फिदा हुसैन कोरकानी बलोच जा जवाबदार गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे।